Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. भान सईदाबाद वेझो सिमनाले के शहर तरफ़ घारो गोठ महर वटां सिमनाले के 100 फुट घारो पइजी वियो। घारे बाद पानी जो वहकिरो भान सईदाबाद शहर तरफ़ वधण लॻो। रहवासियुनि शहर के बचाइण लाइ रिंग बंद ॾियण जो कम शुरू करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं अलर्ट जारी कंदे शहर ख़ाली करण जी हिदायत कई वई हुई। जोही वेझो MNV ड्रेन के दादू तरफ़ रूण पइजी वई। MNV ड्रेन जे बंद कयल मोरी के ॿीहर खोलियो वियो। मोरी मां पानी जो तेज़ वहकिरो निकिरण लॻो। सवे माण्हू पहुची विया। 3 कलाकनि खां मोरी जो पानी बंदि करण जूं कोशिशूं जारी। यूसी टल्टी वेझो सिमनाले के घारो लॻण बाद दादू शहर लाइ बेख़तरो। सिमनाले के लॻल घारे जो पानी तारीख़ी शहर टल्टी में दाख़िल। भान सईदाबाद खां पोइ दादू शहर में ॿुॾण जो ख़दशो। इंतज़ामिया पारां शहर के रिंग बंद ॿधण लाइ ॿियनि ज़िलनि मां मशीनरी तलब। दादू खां 20 किलोमीटर जे फ़ासिले ते पीर शाख वटि रिंग बंद ॾियण जो कमु शुरू थी वियो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख। हेडलाइंस ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।